दर्दन जो दरिया। बस कर माई, ये असांजी इज्जत जो डोहारिया नखे सजा जरूर मिलंदी। वह हिनन जी सजा मौत है, सिर्फ मौत। मरे थी चलो रे। आलम खान ही चोरो ऐं चोरी कारा आहिनि। हिक त तूं कारे ऐं कारी खे पंहिंजे घर में पनाह ॾिनी ऐं जॾहिं बस सुल्तान बस गुनाह कया नहीं ते पूरो मां चवां थो निकिरी वञो असांजे घर मां न त राजवाड़ा सभई गौर सां ॾिसो। हिन आलम खान जो ॾाढ पंहिंजे अखियुनि सां ॾिसो। हिकु त हिन कारोकारी खे पाण वटि पनाह ॾेई रहायो आहे, वरी असां ॾींहुं राति हिकु करे हिननि खे ॻोल्हे जॾहिं हिते ज़ाहिर कयो आहे त ही आलम खान असांजे साम्हूं हथियार सिधा करे बीह रहियो आहे। ॾिसो हिन जो ॾाढ। आलम खान यो तो ॾाढ न हलंदो। इन्हनि खे बिरादरी जे साम्हूं पेश कयो वञे। आलम खान तुंहिंजो वक़्तु हाणे पूरो थी चुको आहे।
हाणे यो छोरो ऐं छोरी असांजे हवाले कर, छो त हाणे इन ॿिन्हीअ जो फ़ैसिलो ही पूरो राज कंदो। आलम खान तुंहिंजी भलाई इन में आ त विच मां निकिरी वञ, न त तूं कंहिंखे मारे कंहिंखे मारींदे। हा वठी हलो हिन ॿिन्ही खे, हाली ओता किथे था ॿधऊं इन्हनि खे। हिमत कयो। सोट बचायो मूंखे। रूहनि जे रिश्तन खे ॾियनि था, रूहनि जे रिश्तन खे ॾियनि था। ज़रे ज़रे ईज़ा, ज़रे ज़रे ईज़ा। हीअ दुनिया, हीअ दुनिया, हीअ दुनिया दर्दन जो दरिया। जिंदगी जो फैसलो कयो वेंदो। पूरे ॻोठ ऐं राज जे साम्हूं, ऐं जेको तव्हां राज वारनि जो फैसलो हूंदो उन ते अमल कयो वेंदो। केर बि इहो न सोचे त को हीअ अकबर खान जी धीउ आहे त हिन सां रिहाई त थींदी, न थींदी रिहाई त का बि। मां अॼु ई अकबर खान सां ॻाल्हाईंदुसि ऐं सुभाणे इन्हनि जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो ॿुधाइबो। हींअर तव्हां सभु राज वारा पंहिंजे पंहिंजे घर वञो, सभु यादि सां पहुची वञिजो। हाणे तव्हां सभु वञी सघो था। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। हीअ दुनिया, हीअ दुनिया दर्दन जो दरिया। बाबा साईं, ये सॼी चाल राणा खान जी आहे। राणा खान पुनल खे टेकरो ॾेई हितो मूमल खे खणायो, हाणे ॿिन्ही खे पकड़ाए पंहिंजे ओता खे फिरायो अथसि। हाणे तूं चए त सुभाणे मां फ़ैसिलो कंदुसि। हाणे जेको हुकुम कयो तव्हां बाबा साईं, जेकॾहिं चओ त माण्हू वठी वञी राणे खान जे ओता ते हमलो कयां। न पोटा न, छॾे ॾे राणा खे पोटा, छॾे ॾे। ठीकु आहे, हुन ॿुधी इज़त सां रांदि खेॾी आहे। वञ 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 पंहिंजो कमु कर, वञ हल। पर बाबा साईं बस चयमि न पोटा, वञी पंहिंजो कमु कर, हल हल। हाज़ुर बाबा साईं। चाची ये तो छाती करे, मूंखे छो थी गुनाहगार करे। पुट असां ग़लति हुयासीं, असांखे माफ़ करे छॾे। चाचा तो को बि ग़लति कमु न कयो आहे, तूं छाजी तो माफ़ी वठी। अलाह का पोइ असांजो तूं ई आसरो आई। मूंखे मुंहिंजो पुटु खपे, अलाह जे वास्ते मूंखे मुंहिंजो पुटु। आलम असांखे पुन लाणे दे। छा थियो वरियाम? सोट अदाए मूमल खे राणा खान पंहिंजी औताक में कैद करे छॾियो आहे ऐं चए पियो त सुभाणे फ़ैसिलो थींदो बिरादरी जी राय सां। कमीनो कंहिं जाइ जो राज वारनि जे आलू पंहिंजो हथ साफ़ करण थो चाहे। वरी कहिड़ो ॿारण ॿारे आया हो? रईस जी छोरी खे वापसि मोटाए आया आहियूं। चाचा तूं चईं तो त ॿारनि ॿारे आया आहियूं। छोकिरी खे किथां मोटायो अथव?
उन लाइ मूमल खे आलम खान पंहिंजे दोस्तनि वटि लिकाए रखियो। जॾहिं उते असां पहुतासीं त उन्हनि खे कढी रवानो कयो। पर असां बि किथे मोड़ वारा कंहिं तरफ़नि खां फिरी वियासीं ऐं पुन लाइ मूमल रुख कयो ॻोठ जो। अमा तू बि कन ॾियो पे हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधी। हिननि जी तबियत खां वाक़ुफ़ न आहीं छा? छो चाचा असां कूड़ पिया हणूं? चाचा जेकॾहिं एतबार न अचई न त वञी राणा जी ओताक में ॾिस, ॿई ॿधल अथई। ख़बर आहे मूंखे, ॾिसी आयो आहियां। पोइ छा, पंहिंजूं फिल्मूं ठाहियो, पाण पिया हलायो ऐं उहा फिल्म ॿियनि जी ॻीची में हणी अची हिते पहुतायो। पर रईस अकबर खान एतिरो बेवकूफ़ न आहे जो तव्हांजनि ॻाल्हियुनि ते एतबार करे। चाचा सॼो ॻोठ शाहिद आहे। छोरे ऐं छोरी खे असां बचाई वरितियूं छो पिया ऐं आलिम खान उन्हनि जे पोयां हुयो छॾाइण लाइ। रहित खणी असांजी ज़बान ते एतबार न करे पर ॻोठ वारनि जी ज़बान ते एतबार कंदो। पोइ छा सोचियो अथव ॿिन्हिनि जो? छा वरी छा कंदासीं? किनी आंगुर वठी चङी आहे। छोरे ऐं छोरी खे ख़तम कंदासीं, ॿियो छा कंदासीं? पुट इहो सरासर ज़ुल्म आहे। तू इन पाप खां परे रहिजांइ। जिन जो छोकिरो ऐं छोकिरी आहिनि उहे पाणे निबरंदा, असांजो छा वञे? एतिरो बेवकूफ़ न आहियां। आस्ते ॻाल्हाए, आस्ते। पेर संभाली अचो, कदम कदम वधंदो अचे। हाणे थोरो सॼे खबे ॾिसो। ताहिर तो काशे नज़र कोन थी चई। हाणे थोरो हेठि थोरो मथे ॾिस। ताहिर तो कुत्तो आहे। इहो कुत्तो आहे पर ॾाढो चितो आहे। निभागा मूंसां त विहण लाइ कोन बीठा। पेर संभाल, पेर संभाल। नाविन ते चोना पुत्र पैरत खूनड़ा खून, खूनड़ा खून, खूनड़ा खून, खूनड़ा खून, खूनड़ा खून, खूनड़ा खून। सदर वो पुणे में छा थियो? इन्हीं के चइबो अथई एक धक सां ॿ शिकार। ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे, जंहिंखे चक पाए चुसे मारीस। राणा मूमल ऐं पुन लाइ बारे में छा सोचियो अथई? छा वरी छा सोचियो अथमि? सुभाणे सॼे राज जे साम्हूं इन्हीं खे ख़तम कंदासीं। इहो पाप तूं पंहिंजे सिर मथो न खण राणा। ईअं न थिए सुभाणे कुदरत वारो जो ॾमर अची असांजे घर जे मथां किरे। एतिरो बेवकूफ़ न आहियां। इहो कमु मां सुल्तान वारनि खां ई कराईंदुसि, छो त सुल्तान वारनि जो आलम खान ॾे अॻे ई पलहंद रहियल आहे। अदा साईं, सुल्तान खे सम्झाए त छॾियो अथव न? सुल्तान त चए थो रुगो हथ कट त इन छोरे छोरी खे इते ई पूरो कयां। ही त वक़्तु आहे पुराणे हिसाब किताब पूरे करण जो। अदा साईं, पर अकबर खान मूमल खे बचाइण जी पूरी पूरी कोशिश कंदो। ही त वक़्तु आहे गोराम जिते सुल्तान पंहिंजो पोयों हिसाब सिधो कंदो। अदे अकबर खान खे त मां फ़ैसिले में अचण ई न ॾींदुसि। उनखे ॿधी ॿाहिरे बने ते पिटी कंदुसि। पोइ कीअं पंहिंजी छोरी खे बचाए सघंदो? मञा थी छोकिरीअ ग़लति क़दम खयो आहे, छा हुनखे माफ़ी नथी मिली सघे? बानू बेगम,
मुंहिंजा हथ कटियल आहिनि फैसलो समूरी बिरादरी जे साम्हूं थींदो राणा ऐं सुल्तान वारा इहो न चाहींदा त असांजी न्याणी खे आज़ाद छॾे वञे हू केरु थींदा आहिनि असांजी न्याणीअ जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करण वारा? सुल्तान खे अकावड़ा ते वरियाम जी ज़िंदगी बख़्श कई हाणे सुल्तान इहो न चाहींदो त ॿीहर आलम खान जी सौट जी ज़िंदगी बख़्श कई वञे तंहिं करे हू पूरो ज़ोर लॻाईंदा त छोकिरे छोकिरी खे कारो करार ॾी मारियो शादी के मारे छॾींदा? अल्लाह ही न कंदो। पर बाबा त इहो पे चयो जॾहिं सदोरी खे ज़िंदगी बख़्श कनि पिया त अदी खे छो न? अल्लाह करे ईअं ई थिए असां पंहिंजी भेण सां वरी मिली सघूं। मां त पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कंदुसि पांडु बेगम वधीक असांजी न्याणी जी क़िस्मत हाणे तुंहिंजे हथ में आहे जे तूं हुनखे बचाइण जी कंदे त ॿियो केरु आहे जेको तुंहिंजे साम्हूं अची बीहंदो? अकबर हिकु वॾेरे जी हैसियत सां न हिकु पीउ जी हैसियत सां सोचजे कंहिं फ़ैसिले ॾियण खां पहिरियां पंहिंजी न्याणियुनि जे अखियुनि में ज़रूर ॾिसजे ऐं हुनजे दिलि जी दाह ज़रूर ॿुधजे। पांडु बेगम तूं छा थी सम्झी त मां पंहिंजी न्याणी खे माराइण जी कोशिश कंदुसि? न बानू बेगम न खुदा न करे जेकॾहिं मुंहिंजी न्याणी खे मारियो त छा मां इहो ॾुख बर्दाश्त करे सघंदुसि? न बानू बेगम न सॼी ज़िंदगी इहो ॾुख मुंहिंजे दिलि में रहंदो। अल्लाह भलाई करे बानू बेगम मां पूरी कोशिश कंदुसि त पंहिंजी न्याणी खे बचाए सघां पंहिंजी न्याणी खे बचाए सघां। आलम खान जे सदके मुंहिंजो पुट सही सलामत जिंदा वापस वठी अचिजे जीअं तो वरियाम खे बचायो ईअं मुंहिंजे पुट खे सही सलामत ऐं जिंदा वापस वठी आणे ॾियो। चाची मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश कंदुसि तूं दुआ करे छॾ हीलो मां हलाईंदुसि वसीलो मुंहिंजो रब आहे अलाह चाहींदो त उन जे वार खे बि ताऊ न ईंदो। मालिक तू मुझे बचड़े जे सिर ते खैर कजे तू रहम कर मुंहिंजा रब तू रहम कर। वेहो बाबा वेहो सब अदो अकबर खान पहुंच चुको है वेहो अदा कार्रवाई शुरू क्यों? कार्रवाई छाजी कार्रवाई राणा खान बिन मासूम जिंदगी जो सवाल है
अदासी ब मासूम जिंदगियों आके नजर अचन थियूं बाक़ी जेका है सॼे ॻोठ जी बेइज्जती थी आहे उहा आके नजर कोन थी अचे। अरे इज्जत तो मुंहिंजी बदनाम थी आहे मुंहिंजी। रईस वॾा तव्हांजी इज्जत असांजी इज्जत आहे। जॾहिं सदोरी भॼी वई हुई न असांखे एतिरो ई ॾुख थियो जेतिरो अॼु तव्हांखे थियो आहे। इहो असां बि ॾिसूं पिया त तव्हांखे केतिरो ॾुख आहे। आलम खान हाणे जेकॾहिं माठ करे वेहो त ॻाल्हियूं शुरू कयूं ईअं न थिए जो तव्हां ॻाल्हियुनि करण खां पहिरियां ई परे थी वञो। ॻाल्हियूं छा जूं ॻाल्हियूं राणा खान? ही भॼण वारी गंदी रस्म असांजे ॻोठ में पइजी वई आहे। जॾहिं सदोरी ऐं वरियाम भॻा उन वक़्तु को कदम खणो आहे न अॼु इहे ॾींहं ॾिसण न पवंदा। पर बाबा ही मासूम न्याणियुनि जूं ज़िंदगियूं ख़तम करणु अरे किथां जो इंसाफ़ आहे? बस अकबर खान बस तव्हांजे पहिरें फ़ैसिले ते अमल करे असां घणो पछतायो आहे। हाणे तव्हांजो फ़ैसिलो न हलंदो। हाणे जेकी राणा खान फ़ैसिलो कंदो उहो ई थींदो। ॻाल्हियूं सभिनी जे साम्हूं आहिनि। छोरो ऐं छोरी आलम खान जे पनाह में हुआ। इहा सभिनी खे ख़बर पइजी चुकी आहे। राणा खान हाणे तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। सदो थी सुल्तान सदो थी। मुंहिंजे मथां इल्ज़ाम हलण सां का साबिती कान थी थिए। आलम खान तव्हां हाणे पाण ते केतिरा बि कख छो न रखो पर हाणे सॼे ॻोठ खे ख़बर पइजी चुकी आहे त इन रिढ मिसल खल जे पोयां को बघड़ लिकल आहे। भले हाणे तव्हां पाण ते खणी लख कख रखो आलम खान पर हाणे कंहिंखे बि अव्हांजी ज़बान ते यकीन कोन ईंदो। सरासर कूड़ आहे। छाजो कूड़ आहे आलम खान? हर भेरे तुंहिंजा सौटो थी अहिड़ो कदम खणनि था छो? पहिरियां मुंहिंजी इज्जत बदनाम कयूं हाणे रईस वॾे खे मुंहुं खणण जहिड़ो न छॾियो अथऊं। हिन करे चऊं था त माठ करे वेह न त घणो गंद थींदो। अरे तू छा कंदे सुल्तान? जेको तो गंद कयो आहे न इनखे मां साफ़ कंदुसि। मां आलम खान सुल्तान बस बस अरे खुदा जे वास्ते माठ कयो। राणा खान रोक रोक इन्हनि खे ॿिन्ही रोक। सुल्तान वारनि खे रोकियां था अदा साईं गंद त ही आलम खान थो करे। अरे इनखे मां थो रोकियां राणा तू सुल्तान वारनि खे रोक। आलम खान मेरी खुदा जे वास्ते मुंहिंजी इज्जत खे ॾिसो। मां हिन ॻोठ में रत नथो वहाइण चाहियां। छो था हिन ॻोठ में हरूभरू रत जा दरिया वहाइण चाहियो अथई। त पोइ चओ आलम खान खे माठ करे वेह ऐं राणा खान खे पंहिंजो फ़ैसिलो करण ॾे। राणा खान ॿियो फ़ैसिलो जेको तव्हां हक़ जो फ़ैसिलो सम्झो था उहो ॾियो। जेकॾहिं मुमर खे असां बख़्श कयूं था त इहो गंद ॻोठ में वरी ॿीहर थींदो। इन करे आलम खान ऐं आलम खान जे सौटनि खे असां हिन ॻोठ मां निकाली ॾियूं था। तूं केरु थींदो आहे असांखे ॻोठ खे कढण वारो? असां ॻोठ मां न निकिरंदासीं। ॾिस का में दम आहे मूंखे ॻोठ मां कढे। जेकॾहिं तव्हां ॻोठ नथा छॾियो आलम खान त पोइ ॿियो फ़ैसिलो इहो आहे त अॼु ई अॼु इन छोरे ऐं छोरी खे ख़तम कयो वेंदो। पर इहो त मुंहिंजी ॼाणीअ सां सरासर ज़ुल्म आहे। नाइंसाफ़ी आहे। या फ़ैसिले ते अमल कयो वञे। राणा खान रोक रोक सुल्तान खे रोक ॾे रोक रोक सुल्तान खे। छेड़ा दोखा लुड़ बखेड़ा छेड़ा दोखा लुड़ बखेड़ा आ रिश्तन जो टकरा आ रिश्तन जो टकरा। ये दुनिया दर्दन जो दरिया। ये दुनिया आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका। ये दुनिया